अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम क़ुरान मजीद जी आयत सगोरी हिन खां अॻु में जेका मां गुज़िरियल जुमनि ते तव्हां जे आॾो तिलावत करे आयो आहियां, अॼु बि उन ई मौज़ूअ जे सिलसिले में के चंद ॻाल्हियूं रहिजी वयूं हुयूं अर्ज़ करणियूं आहिनि। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालूअ हिन सगोरी आयत में पंहिंजनि दोस्तनि जो ज़िक्र ख़ैर कयो आहे। अल्लाह पाक फरमाए थो, अला ख़बरदार, इन औलिया अल्लाह, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ नाहे, वला हुम यहज़नून, ऐं अल्लाह जा दोस्त ग़मगीन बि कोन थींदा। जॾहिं त रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजनि दोस्तनि जे लाइ पंहिंजे पाक कलाम में इहा ॻाल्हि कई ऐं इरशाद फरमाए छॾियो त ख़ुदा जे दोस्तनि खे को ख़ौफ़ नाहे ऐं हू ग़मगीन बि कोन थींदा, त अवां इन्हनि थोरनि लफ़्ज़नि मथां गौर करे सघो था त अल्लाह जी ज़ात बाबरकात इन खां वधीक ॿियो कहिड़ो पंहिंजनि बाननि खे, पंहिंजनि दोस्तनि खे इनाम नसीब फरमाए, जन खे रब करीम जी ज़ात बाबरकात दुनिया में भी बेखौफ रखे, आखिरत में भी बेखौफ रखे। हिन इबादत ऐं असांजे रियाज़त अल्लाह जे फ़राइज़ जे अदायगी जो असली मक़सद आहे अल्लाह जी रज़ा। बानो नमाज़ पढ़ंदो आहे त अल्लाह राज़ी थिए, रोज़ा रखंदो आहे त रब राज़ी थिए, ज़कात जी अदायगी कंदो आहे त रब जी रज़ा हासिल थिए, हज कंदो आहे त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात राज़ी थिए। पर ख़ुदा जे रज़ा सां गॾु मुस्लमान जो इहो बि मक़सदु हूंदो आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकात राज़ी थी असांखे जहन्नम जे आख़िरत जे अज़ाब खां बचाए। जीअं अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे, कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, ऐं इंसानो अव्हां पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे बाहि खां बचायो। या क़ुरान शरीफ़ जो हुकुम आहे, कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, अव्हां पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे बाहि खां बचाइण जी कोशिश कयो। या वरी अल्लाह ताला असांखे क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी दुआ सेखारी आहे त मूंखां हीअ दुआ घुरंदा कयो, रब्बना आतना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन वक़िना अज़ाबन नार। ऐं मुंहिंजा अल्लाह असांखे दुनिया में चङाई ॾे, असांखे आख़िरत में चङाई ॾे, ऐं ख़ुसूसन असांखे बाहि जे अज़ाब, आख़िरत जे अज़ाब खां पनाह ॾे। अहिड़ा क़ुरान पाक में कई हवाला मिलनि था, कई ॻाल्हियूं मिलनि थियूं। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात अव्हांखे ख़बर आहे, अव्हां जो ईमान आहे, असांजो ईमान आहे, हक़ीक़त आहे त अल्लाह जो महबूब आहे,
अल्लाह कायनात उनजे करे जोड़ी आ, नबियन जो सरताज आ, नबियन जो इमाम आ। एतिरे क़दुर असां इहो अक़ीदो रखूं था त जेकॾहिं को बि माण्हू हुज़ूर जे तरीक़े ते हले त उहो बि जन्नती आ, नबी जे सुन्नतुनि ते हले त उहो जन्नती आ, हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जे ॾसियल आंदल दीन ते अमल करे त जन्नती आ। जंहिंजे तरीक़े ते हलण सां जन्नत मिले, छा उहो पाण जन्नती नाहे? समझण जी कोशिश कयो त जंहिंजे तरीक़े ते असीं हलूं था ऐं जंहिंजे तरीक़े ते हलण सां असांखे अल्लाह ताला जन्नत नसीब फरमाए, अज़ाब खां पनाह ॾे, ख़ुदा राज़ी थी पवे, जंहिंजे तरीक़े मां असांखे इहो फ़ाइदो मिले थो, छा उहो पाण जन्नत में कोन वेंदो? यकीनन जन्नती आहे। पर उम्मत जे तालीम लाइ, उम्मत खे सबक ॾियण जे लाइ, उम्मत खे सेखारण जे लाइ ख़ुदा जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात दुआ घुरंदा हुआ, ऐं मुंहिंजा अल्लाह, मां तोखां जहन्नम जे अज़ाब जी पनाह थो घुरां, ऐं मुंहिंजा अल्लाह फितनतुल मसीह दज्जाल, दज्जाल जे फितने खां बचण जी पनाह थो घुरां, ऐं मुंहिंजा अल्लाह मां तोखां कब्र जे अज़ाब खां पनाह थो घुरां। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात महफूज़ आ, मासूम आ, ख़ुदा जो नबी आ, न को महबूब जी ज़ात बाबरकात जे मथां माअज़ल्लाह को गुमराही जो शुबो आ, या माअज़ल्लाह हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे लाइ को अज़ाब जो शुबो आ। न, हू जन्नत जो सरदार ऐं मालिक आ। पर उम्मत खे सबक थो ॾिए त तव्हांखे मां महबूब करीम जे तरीक़े ते हलणो आ। जेकॾहिं मां अल्लाह पाक खां इन्हनि शयुनि जे अज़ाब खां बचण जी माफ़ी घुरी रहियो आहियां ऐं पनाह घुरां थो त तव्हांजे मथां त बतरीक़े औला लाज़िम अवां बि ख़ुदा खां अज़ाब बचण जी तौफ़ीक़ घुरंदा कयो, जीअं ख़ुदा जी ज़ात बाबरकात तव्हांखे अज़ाब खां बचाए छॾे। त मक़सदु मुंहिंजो इहो आहे, ज़रा गौर जो मक़ाम आहे त अल्लाह पाक जो महबूब दुआ घुरे, उम्मत खे सबक ॾे, दुनिया खे सेखारे त अज़ाब खां बचण जी कोशिश कयो। ख़ुदा जो अज़ाब ख़तरनाक सख़्त अज़ाब आहे। पर जेकॾहिं वरी पंहिंजे दोस्तनि जो मक़ाम अचे, फरमाए अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार, अवां सॼे जहान खे ख़ुदा चवे थो त अल्लाह खां अज़ाब जे बचण जी दुआ घुरो, जहन्नम खां बचण जी दुआ घुरो, ख़ुदा जे ग़ज़ब ऐं कावड़ खां बचण जी दुआ घुरो। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे दोस्तनि जो बयान फरमाए त इरशाद थो फरमाए, खबरदार, मुंहिंजे दोस्तनि खे का ॻणती आहे ई कान का। अल्लाह जा दोस्त, ख़ुदा जा वली, अल्लाह जा जेके बाना आहिनि, उहे अल्लाह पाक जल जलालू अमन वालू हिन दुनिया में बि बेखौफ़ रखी छॾिया आहिनि त आख़िरत में बि बेखौफ़ हूंदा। न हुननि खे हिन जहान में का ॻणती आहे, न आख़िरत में हूंदी। हाणे दुरूद पढ़ त मां तोखे कुझु अर्ज़ करे छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो तव्हांखे मसइलो मां अर्ज़ कयां त उहो तव्हांखे ज़हन में रखिणो आहे। हीउ मसइलो आहे, हिकिड़ी आहे विलायत, ॿी आहे नबूवत। हिकिड़ी आहे ऐं ॿी आहे नबूवत। ये ॿई मनसब आहिनि, मर्तबा आहिनि, उहिदा आहिनि। अल्लाह जी ज़ात ॾींदो आहे। हर नबी आदम अलैहिस्सलाम खां वठी करे असांजे सोहणे नबी करीम ताईं जेतिरा बि अल्लाह जा नबी आहिनि, अल्लाह जी ज़ात बाबरकात उनखे नबूवत बि ॾिनी आहे त विलायत बि ॾिनी आहे। हर नबी वली बि हूंदो आहे, हर नबी वली बि हूंदो आहे, पर हर वली नबी न हूंदो आहे। सम्झो था अलाए न? ज़रा सोचो, हर नबी नबूवत सां गॾु वली बि हूंदो आहे, पर हर वली नबी न हूंदो आहे। जंहिंखे ख़ुदा रुगो ख़ाली नबूवत विलायत ॾे, उहो नबी नथो थी सघे, उहो वलीउल्लाह आहे। पर जंहिंखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात नबी बणाईंदो आहे त अॻ में ख़ुदा ताला नबीअ खे नबूवत ॾियण खां पहिरीं हुनखे विलायत नसीब फरमाईंदो आहे। मसाल नमाज़ पढ़ूं था, तव्हां सभु असां नमाज़ी आहियूं। नमाज़ जे लाइ अवल पंहिंजे लाइ छा ज़रूरी आहे? वुज़ू ज़रूरी आहे। छा ज़रूरी आहे साईं?
वुज़ू ज़रूरी आहे। वुज़ूअ जे लाइ वुज़ू असांखे अल्लाह ताला हुकुम कयो आहे तव्हां नमाज़ लाइ वुज़ू कयो, वुज़ू करे पोइ नमाज़ पढ़ो, बग़ैर वुज़ूअ जे नमाज़ कान थींदी। त हर नमाज़ी वुज़ू वारो हूंदो आहे, पर इहे कोन्हे को त हर वुज़ू वारो नमाज़ी बि हुजे। हिकिड़ो माण्हू आहे वुज़ू करे वेठो आहे, सलात पढ़े थो, नमाज़ी न आहे। हिकिड़ो माण्हू आहे वुज़ू कयो वेठो आहे, क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे थो, नमाज़ी कोन्हे। हिकिड़ो माण्हू आहे जेको वुज़ू करे वेठो आहे, वज़ीफ़ो पढ़े थो, नमाज़ी कोन्हे। त हर वुज़ू वारो नमाज़ी कोन हूंदो आहे, लेकिन इहो ज़रूरी आहे त जेको नमाज़ी हूंदो आहे तंहिंखे वुज़ू ज़रूर हूंदो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिंखे नबूअत अता फरमाईंदो आहे, जंहिंखे नबूअत जो मनसब ॾींदो आहे, त हर नबी वली बि हूंदो आहे, लेकिन इहो ज़रूरी कोन्हे को त हर वली नबी बि हुजे। हाणे अवां इन मूं अंदाज़ो कयो त विलायत जो मनसब एॾो त प्यारो आहे जो नबीअ जे लाइ बि ज़रूरी आहे त हू अव्वल ख़ुदा जो वली हुजे, अव्वल ख़ुदा जो हुनखे विलायत मिले, विलायत जे मनसब ते मर्तबे ते फ़ाइज़ हुजे। उन खां बाद में अल्लाह जी ज़ात उनखे अहल सम्झंदो आहे जो हुनखे नबूअत अता फरमाईंदो आहे त इहो विलायत जो मक़ाम एॾो ऊचो आहे, एॾो बुलंद आहे, एॾो अफ़ज़ल आहे। हालांकि नबूअत जो दर्जो सभिनि खां मथां आहे, पर उन नबूअत जे दर्जे लाइ बि अव्वल विलायत जो हुजणु ज़रूरी आहे। अल्लाह ताला हाणे इन्ही जे लाइ फरमाए थो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। हाणे इहो अॼु ताईं त तव्हां इहो ॿुधो त अल्लाह जे वलियनि ते को खौफ़ कोन्हे, पर वली आहे केरु, इहो अॼु ॿुधाइणो आहे। सलाह शरीफ़ ॿुधंदा हुआ असां। वरी बि दुरूद शरीफ़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद वालिही वसहाबिही वबारिक वसल्लम। इन आयत सां गॾोगॾु अल्लाह ताला इन सां गॾु इरशाद फरमायो आहे, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। इन सां मुत्तसिल आहे, इन सां इहो मज़मून गॾु हले थो। अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून खां पोइ इहा आयत अॻिते अचे थी। अल्लाह ताला फरमाए वली आहिनि कहिड़ा जंहिंखे खौफ़ नाहे, हिन दुनिया में बेखौफ़, आख़िरत में बेखौफ़। उहे आहिनि कहिड़ा? असांजे दस्तूर में अॼुकल्ह जंहिंजा जुंडा वॾा, नमाज़ जे वेझो कोन, मुछूं वात में पियूं पवनि, उघाड़ो पियो घुमे, अलाह जे कंहिं बि फर्ज़ जे वेझो कोन्हे, चए साईं साईं वॾो करामत जो साहिब आहे। मजज़ूब ॿी शइ आहे, चरियो ॿी शइ आहे, ज़ाहिरी मुंहिंजा प्यारा दोस्त ॿिए हाल वारी ॿी शइ आहे, विलायत ॿी शइ आहे। विलायत अल्लाह उनखे ॾींदो आहे जंहिंखे ख़ुदा ताला दीन ऐं दुनिया ॿिन्ही सां सींगारींदो आहे। इहे कॾहिं कोन थियो आहे त हुजे बि उघाड़ो, हुजे बि वली, हुजे बि नांगो, हुजे बि वली, हुजनिस बि कपिड़ा पातल कोन, हुजे बि वली। मुंहिंजा दोस्त न, रब तो फरमाए त मां विलायत इज़त वारे खे ॾींदो आहियां। वलीअ जी इज़त हूंदी आहे, दुनिया में वलीअ खे रुसवा न कंदो आहियां, नंगो न हूंदो आहे। जॾहिं त मां दुनिया में बेखौफ़ कयो आहे, आख़िरत में हुनखे बेखौफ़ कयो आहे, त वलीअ जी अल्लाह दुनिया में बि इज़त कंदो आहे, त आख़िरत में बि इज़त कंदो आहे। अल्लाह जो वली दुनिया में बि साहिब मक़ाम ऐं मर्तबा हूंदो आहे, त आख़िरत में बि साहिब मक़ाम ऐं मर्तबा हूंदो आहे। हिन दुनिया में मता कंहिंखे उघाड़ो ॾिसी चओ त इहो वलीउल्लाह आहे। असांजे आम ज़हन में आहे बाबा इहो फ़क़ीर आहे, दरवेश आहे, वलीउल्लाह आहे। फ़क़ीर चवीस, दरवेश भली चवीस, पर विलायत अञा परे आहे, वलीअ जो मक़ाम अञा परे आहे। अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। वली उनखे चइबो आहे पहिरीं पहिरीं ईमान हुनजो सभिनि खां मज़बूत हूंदो आहे, ईमान में पहाड़ हूंदो आहे। वकानू यत्तक़ून, अल्लाह जा वली मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। ज़िना खां परे, चोरी खां परे, बदमाशी खां परे, बेहयाईअ खां परे, कूड़ खां परे, हराम खां परे, हर शइ खां परे हूंदा आहिनि। हालांकि ईअं बि तव्हां ॿुधी आया हो त अल्लाह जी ज़ात इहो मनसब ॾींदो आहे। छा कंदो आहे? ॾाढे ॻाल्हायो, जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए। अल्लाह साईं ॾींदो आहे। पोइ अॻ में खणी मिसाल तौर कुश्ती खेॾंदो हुजे, अॻ में खणी मल विढ़ंदो हुजे, अॻ में खणी बादशाह जो पहलवान हुजे, पर महबूब जे बच्चे जो अदब करे
त अग में कुश्ती बाना अहल बैत जो अदब के त खुदा हुनखे विलायत बि अता फरमाई जुनैद बगदादी बणिजी वियो। सुभान अल्लाह। याद आ विसरी वई आहे ॻाल्हि? इहे बि थी सघे थो, पर जॾहिं विलायत मिलंदी आहे त विलायत मिलण खां बाद में हुनजी बाक़ी ज़िंदगी तक़वा, परहेज़गारी, फर्मा बरदारी, अल्लाह जे अहकामात में गुज़रंदी आहे। ऐं अॻे जुमे ते तो ॿुधो हो, जुनैद जी त ॻाल्हि ॿुधाई, पर अॻे जुमे ते ॿुधी चोर आहे। छा आहे साईं? आयो छाजे लाइ आहे? पीरान पीर जे घर में घिरियो, गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जो खाट हणण जी कोशिश करे पेटियूं कढियईं। याद आहे न साईं? याद ॾियाराया। हज़रत गौस पाक जागी पियो, हमरा चो हाणे काॾे वञा, पीरान पीर जागी पिया, नुख में घिरी वियो। गौसे आज़म तहजुद में शुरू आहे। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम आयो, पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे चईं बलख जे इलाइक़े जो वली मरी वियो आहे, कुर्सी ख़ाली आहे, तूं कुतुब आहे, को माण्हू ॾे त वठी वञा। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह हुनखे फरमायो त ॿियो त माण्हू आधी रात जो कोन्हे, हमरा नुख में सुतो पियो थी, तंहिंखे कढी आहे ॿाहिरि। उन चोर खे गौसे आज़म जीलानी जे आॾो पेश कयो वियो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी, तवज्जो फरमायो, पाण फरमायो त मां अब्दुल कादिर जीलानी जे दर ते जेको ईंदो आहे सो ख़ाली कोन वेंदो आहे। आयो हो दुनिया लुटण, ॾोकड़ खणण, पेटियूं खणण, हाणे पेटियूं त कोन मिलियूं थी हलिया तोखे वली बनाए थो छॾियां पियो। तवज्जो फरमायो त वलीउल्लाह थी वियो। इहे बि नमूना आहिनि, पर जॾहिं विलायत मिलंदी आहे, वली थींदो आहे, त विलायत मिलण खां बाद में अल्लज़ीन आमनू वकानू यत्तकून, क़ुरान पाक फरमाईंदो आहे तो अल्लाह जो वली मुत्तकी हूंदो आहे, परहेज़गार हूंदो आहे। वली थियण खां बाद में हुन में को बि गैर शरई कम न हूंदो आहे, उन मां जेके बि कम हूंदा आहिनि सभु मुहम्मदी तरीक़े मुताबिक़ हूंदा आहिनि। मौलाना शेख सादी सभई जो रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, उन फरमायो आहे खिलाफे पैगंबर कसे रह गुज़ीद के हरगिज़ बमंज़ल न ख्वाह दे रसीद। नबी करीम जे तरीक़े खां ॿाहिरि, हुज़ूर जे शरीयत खां परे जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ विख हिकिड़ी रखी, उहो भली नेक चओसि, भलारो चओसि, हाजी चओसि, मौलवी चओसि, मुफ्ती चओसि, पर वली न थींदो। वली उहो थींदो जेको मुहम्मदी तरीक़े ते हले। मिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हर दम कन हर नाम धोवन ॾिहारी धोतिया, मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम, पो बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। हुजूर जे तरीक़े, नबी जी सुन्नत, महबूब जे पाक तरीक़े खां सवा विलायत कान मिलंदी आहे। विलायत उनखे मिलंदी आहे जेके अल्लाह जी ज़ात बाबरकात महबूब जी पैरवी नसीब फरमाईंदो आहे। इते थोरो हिकिड़ो मुगालतो मता कंहिंखे हुजे, उहो मां खोले हलां थो पंहिंजे मौज़ूअ ते, ज़रा गौर सां हो ॻाल्हि यादि कजां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलिजां। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अव्हां खे इहो मुगालतो हूंदो त कि अहिड़ा बि अल्लाह जा वली बाना थी गुज़रिया आहिनि जेके ज़ाहिरी तरह हुनखे इबादत कंदे को कोन ॾिसंदो हो, नमाज़ पढ़ंदे कंहिं कोन ॾिठो, रोज़ो रखंदो कंहिं कोन ॾिठो, हज ते वेंदे हुनखे कंहिं कोन ॾिठो, लेकिन दुनिया में मशहूर वली अल्लाह हज़रत क़ुदैबुल बान मशहूर बुजुर्ग आहे, पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे दौर जो आहे। हज़रत क़ुदैब हुन जो नालो हो, ऐं हुनखे कंहिं बि माण्हूअ कॾहिं बि नमाज़ पढ़ंदे कोन ॾिठो। वक़्त जे मौलवी ने एतराज़ कयो त तूं दरवेश फ़क़ीर आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह वटि विया, गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह खे चयो कि बिला हज़रत क़ुदैबुल बान अव्हां जे मुल्क में, अव्हां जे ॻोठ में, बगदाद में रहे थो, पर नमाज़ जे वेझो ई कोन्हे को।
असां हिनखे करे ॾिठो ई कोन्हे को। इहो वली कीअं आहे? गौसल आज़म जीलानी फरमाए इहो वली आहे, मां हिन जे विलायत जी तस्दीक थो कयां। साईं वली आहे त पोइ अवाई त ॿुधाईंदा हो त बग़ैर नमाज़, बग़ैर इबादत, बग़ैर तक़वा, बग़ैर परहेज़गारी अल्लाह जे ज़ात बाबरकात खे यादि करण खां सवाइ विलायत कान मिलंदी आहे। हिनखे त असां ॾिठो ई कोन्हे को, पाण फरमे घुरायूंसि था। हज़रत क़ुदैब अल-बहान खे घुरायो वियो, हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साम्हूं आयो आहे। पाण फरमाए था आए क़ुदैब जे जी क़िबला, ही माण्हू चवनि था तूं नमाज़ कोन पढ़ंदो आहे, जवाब ॾेन तुंहिंजे पारां मां त तस्दीक थो कयां त तोखे ख़ुदा वली बनायो आहे। पर हाणे इन्ही ॻाल्हि जो जवाब पाण जे मुंहिंजा अदा किताब लिखनि था पिया। ख़ुदि देवबंदनि जो मौलवी अशरफ अली थानवी जमालुल औलिया में लिखे थो त उन्ही बुज़ुर्ग फरमायो आहे पीरान पीर, मां हिन शख़्स खां पुछां थो त तो मूंखे कॾहिं निमाज़ पढ़ंदे कोन ॾिठो आहे? ईअं चई हज़रत क़ुदैब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हुलिये खे तब्दील फरमाइनि था, ॾे ख़बर तो मूंखे हिन सूरत में ॾिठो आहे, शक्ल तब्दील थी वई, वरी पाण ॿी सूरत में आया, हिन सूरत में ॾिस, वरी उहा शक्ल तब्दील थी वई, टी सूरत में अहिड़े तरीक़े सां अशरफ अली थानवी पाण थो लिखे त 40 शक्लूं हिकिड़े ई टाइम ते बुज़ुर्ग मटाए। पाण फरमाइनि था ॾे ख़बर तो कहिड़ी सूरत खे निमाज़ पढ़ंदे कोन ॾिठो आहे? अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, मां तव्हां जे आॾो बीठो आहियां, इहो पटको इहा सूरत इहो नमूनो तव्हां सुञाणो था पिया। हा सही न? हाणे उन बुज़ुर्ग चयो त तो मूंखे जंहिं शक्ल में ॾिठो आहे त निमाज़ कोन पढ़ंदो आहियां, भला उनखे छॾ, हीअ शक्ल त वरी ॿी थी वई, वरी ॿी शक्ल त वरी ॿी थी वई, वरी टी, चौथी, पंजी, छहीं, एटे टाइम ते मुख़्तसर टाइम में उन अल्लाह जे वली उनखे 40 मुख़्तलिफ़ शक्लूं ॾेखारे। पाण फरमाए था ॾे ख़बर तो कहिड़ी शक्ल खे निमाज़ पढ़ंदे कोन ॾिठो आहे? हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो त औलिया अल्लाह खे जॾहिं ख़ुदा विलायत जो मक़ाम नसीब फरमाईंदो आहे ऐं अल्लाह जा वली विलायत जे दर्जे ते फ़ाइज़ थींदा आहिनि त हुननि जो ही ज़ाहिरी जिस्म कसीफ़ न हूंदो आहे, लतीफ़ हूंदो आहे। अवां सम्झी न सघंदो, सवली ॻाल्हि आहे। हीअ मुंहिंजे हथ में छा आहे? हिनखे तव्हां बत्तीअ जे हेठां झलियो या सिज जे हेठां झलियो, हिन जो पाछो ज़मीन ते वेंदो, हा या न? छाजे करे? ही जिस्म जेको आहे लठ जो, इहो अहिड़ो आहे जेको हिनखे चइबो आहे कसीफ़, हिन मथां का बि रोशनी पार कान थींदी, हिन मथां सिज जी, चंड जी, बत्तीअ जी रोशनी पार न थींदी, तंहिंजे करे ही विच ते हायल थी वई, हेठां पाछो ॾींदी। पर जे इन साॻी जॻह ते तव्हां भली केॾो वॾो शीशो हुजे, शीशो झले बि हो शीशो पाछो कंदो आहे? छो? हुनखे बि जिस्म आहे, हो भी जिस्म वारो आहे, पर न, हुन जो जिस्म अहिड़ो शफ़ाफ़ आहे, उन शफ़ाफ़ जिस्म मां रोशनी पार थी वञे थी पई, पार थियण जे करे अंदर हुन में का बि कसाफ़त कान थी रहे ऐं हेठां पाछो नज़र कोन ईंदो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था वलीअ खे जॾहिं ख़ुदा ताला विलायत नसीब फरमाईंदो आहे त वलीअ जो जिस्म कसीफ़ न हूंदो आहे, लतीफ़ हूंदो आहे। हुन जो जिस्म तो जहिड़े जिस्म, मूं जहिड़े जिस्म जो न हूंदो आहे, तो वारे जिस्म मूं वारे जिस्म खां जुदा हूंदो आहे। इन जो हिकिड़ो मिसाल तोखे ॾियां, दुरूद पढ़ंदो ॻाल्हि ॿुधंदो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। मां ही जेको हवालो ॾियां थो इहो अहिड़ो आहे जो असांजा मुखालिफ़ बि मञनि था, हुननि जे किताबनि में बि लिखियो पियो आहे। पोइ अॼुकल्ह जेको ॼट को जाहिल न मञे पंहिंजी मर्ज़ी आहे, बाक़ी हुननि जा अकाबिर मौलवी वॾा मञे विया आहिनि। गौसे आज़म पीराने पीर रहमतुल्लाह अलैह जे ख़िदमत में हिकिड़ो माण्हू आयो, साईं अवां मुंहिंजा मुर्शिद आहियो, अॼु मुंहिंजो अर्ज़ु आहे, कहिड़ो बाबा? अॼु रोज़ो मूं वटि छोड़जो हली, रोज़ो छोड़ाइण बि सवाब आहे। पाण गौस पाक रज़ी अल्लाह ताला उनखे फरमायो अबा हा इंशाअल्लाह ताला तूं तयारी कर, अॼु मग़रिब जी नमाज़ तो वटि पढ़ंदासूं ऐं रोज़ो बि तो वटि खोलींदासूं। तयारी कर, मां अचां थो। मुरीद हलियो हुयो, अधु कलाक 15 मिंटनि खां बाद में वरी ॿियो माण्हू आयो, ऐं गौसे पाक अॼु महिरबानी करे रोज़ो मूं वटि खोलियो। छा चवे हा पीरान पीर?
ॻाल्हायो था छा फरमाए हा पीरान पीर लॻे अबा अॼु न सुभाणे या ॿिए ॾिहाड़े अॼु मूं टाइम ॾेई छॾियो आहे। गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हाओ तयारी कर तो वटि रोज़ो खोलींदासीं। 5 मिंट गुज़रिया हमरा हलियो वरी टियों आयो साईं महिरबानी कयो अॼु रोज़ो मूं वटि खोलियो। पाण फरमायो तयारी कर तो वटि ईंदासीं। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो जमालुल औलिया वारो अशरफ अली पाण लिखे थो त 39 माण्हू आया हर हिक शख्स दावत ॾिनी ऐं 39 माण्हुनि खे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था तो वटि रोज़ो खोलींदुसि। संदन खलीफ़ो आहे हज़रत अली हैती रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो वेठो आहे उहो ॾिसी हैरान थियो पीरान पीर खे चई भला कंहिं वटि वेंदे बि या न। हुन वटि हिकिड़ो खॾड़े जो ॿियो शहदादपुर जो ॿियो नवाज़ शाह जो ॿियो रावतानी जो ॿियो सांघर जो ॿियो सिंझोरे जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा मिसाल इहे माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि जा 39 ॼणा आहिनि। जॻह तव्हां मुख़्तलिफ़ ॿुधायो था ॾींहुं हिकिड़ो आहे वेंदो बि की न मिड़ई सभिनी खे ख़ुशि करे था छॾियो विया। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था ऐं अली बिन हैती मां इन्हनि 39 वटि त वेंदुसि पर 40 हो तूं आहे तो वटि बि रोज़ो खोलींदुसि। अॼु तो वटि बि रोज़ो खोलींदुसि। अल्लाह 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 जो शान सांझी थी पाण जीअं जो मुसल्ले ते वेठा हा त हिकिड़े लम्हे जे लाइ गायब कोन छा हिकिड़े लम्हे जे लाइ उतां वया कोन इहे जो वेठा ई रहिया। बाग आई आहे रोज़े जो सामान आयो आहे अली हैती रोज़ो खोलायो आहे पीरान पीर नमाज़ पढ़ाई आहे नमाज़ पढ़ी वरी सोमहणीअ ताईं गॾु वेठा आहिनि वरी सोमहणीअ जे टाइम ते तरावियूं गॾु पढ़ियूं आहिनि। ख़ैर हाणे से 39 माण्हुनि जी केरु ख़बर अॼु ॿियो ॾिहाड़ो थियो उहे 39 ई माण्हू वापसि आया। अली हैती हर हिक खां जुदा जुदा पुछो हर हिक चयो ख़ुदा जो कसम आहे कल्ह गौसे पाक असां सां रोज़ो खोलियो आहे। 39 माण्हू चयो त कल्ह गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु असां सां रोज़ो गॾु खोलियो आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे चई क़िबला ही छा है। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो त अल्लाह जे वलीअ खे जॾहिं विलायत मिलंदी आहे त अल्लाह हुन जे जिस्म खे लतीफ़ बणाईंदो आहे पोइ हुन जे जिस्म में इहा ख़ुदा कुवत रखंदो आहे। जे सिज आसमान खां बि मथे बीठो आहे पर रूह ज़मीन वारा शाहपुर वारा चवनि था असांजे मथां आहे सांगड़ वारा चवनि था असांजे मथां आहे मुंहिंजा दोस्त ॿिए मुल्क वारा चवंदा असांजे मथां आहे। पाण फरमाइनि था इन सिज खां बि वधीक वलीअ में कुवत हूंदी आहे जो हिकिड़े ई टाइम ते हर जॻह ते अची सघंदो आहे। इहो वलीअ जो कमाल कोन्हे या अल्लाह जी अता है या कंहिंजी अता है ॾाढे गला कंहिंजी अता है। तव्हांखे सुभाणे को मता चवे बाबा अशरफ अली ते असांजो ईमान कोन्हे अब्दुल रहीम ते असांजो ईमान कोन्हे हदीस जी त ॻाल्हि कान्हे इहे मिड़ई किताबनि जा हवाला थी सघे थो पंहिंजा ठाहिया हुजनि तंहिंजे करे आओ त मां तोखे हदीस ॿुधायां। ज़रूर पढ़ बुलंद आवाज़ सां اللهم صل على سيدنا ونبينا مولانا محمد وآله وصحابه وسلم صلاة बुलंद आवाज़ सां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मिशकात शरीफ़ खोन मिशकात शरीफ़ मशहूर मोतबर किताब हदीस जो आहे जेको आम मदरसनि में पढ़ायो थो वञे नबी करीम जे हदीसुनि जो किताब आहे। इहो वाक़ियो जेको मां ॿुधाइण थो चाहियां ॿियनि किताबनि में बि आहे पर मिशकात शरीफ़ जो हवालो इन जे करे थो ॾियां त मिशकात में आम तरह पढ़ायो थो वञे। जुमे जो ॾिहाड़ो आहे हज़रत अमीर उमर जे ख़िलाफ़त जो दौर आहे। हज़रत उमर साईं सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु मिंबर जे मथां बीठो आहे ख़ुतबो थो पढ़ाए जीअं ख़ुतबो पढ़ियो वेंदो आहे आज़ान ते ई ख़ुतबो पढ़बो आहे। हज़रत अमीर उमर साईं ख़ुतबे पढ़ाईंदे विच में हिकिड़ा लफ़्ज़ चया जंहिंजो ख़ुतबे सां वास्तो ई कोन हो। छा चई या सारियतल जबल या सारियतल जबल ओ सारिया जबल जो ख्याल करता चवंदो मोरी साहब जो लाइ काॾे ख्याल हलो। ख़ैर
ये लफ्ज़ चयईं, नमाज पढ़ी फारग थिया, सलाम वरायईं, असहाब सगोरा वेठा हा, नबी जे गुलामनि सां मस्जिद भरी पई हुई। हज़रत उस्मान जहिड़ो जवान बि वेठो आहे, हैदर करार जहिड़ो जवान बि वेठो आहे, हसनैन करीमैन बि वेठा हा, सलमान फारसी बि वेठो हो, बिलाल बि वेठो हो, सभु सहाबी वेठा हा। जमल बाग नमाज ख़तम थी, सभिनी पुछो ऐं बिला ऐं उमर हे छा पिए चई? या सारियत अल जबल, या सारियत अल जबल। असल में वाक़ियो हिन तरह हो, ॿुधो ज़रा। वाक़ियो ही हो त हज़रत उमर साईं जे ख़िलाफ़त में ईरान जे भर में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे निहावंद। छा आहे नालो साईं? निहावंद। मदीने शरीफ़ ऐं उन निहावंद जे विच ते 250 मील जो मुफ़ासिलो आहे। 250 यानी 125 कोह। उते हिकिड़ी जंग लगी हुई, मुसलमाननि जो लश्कर उते वियो हो। उन लश्कर जो सिपाह सालार हो हज़रत सारिया रज़ी अल्लाह ताला अन्हु। समझो ताला है न? हज़रत सारिया रज़ी अल्लाह ताला अन्हु सिपाह सालार थी उते जंग जे लाइ वियो हो। एहो इत्तिफ़ाक़ सां जंहिं ॾींहुं जंग हली पे उहो जुमे जो ॾियारो। लड़ाई हलंदे मुसलमाननि जे पोयां पहाड़ हो, ये जबल आ, मुसलमाननि जे पोयां जबल हो ऐं काफ़र जे पासे बीठा हा, उन पासे मैदान हो। काफ़रनि अटकल कई त मुसलमान खे साम्हूं मुक़ाबले में मुंहुं ॾेखारियऊं, पर चोरी चोरी पुठियां माण्हू मोकिले जबल जे मथां ओचितो काफ़र मुसलमाननि ते हमले करण लाइ तयार थी आया। जंहिंजी हज़रत सारिया खे ख़बर ई कान्हे का, जंग में मशगूल आहे, दू बदू लड़ाई लगी पई हुई, आमो साम्हूं जंग हली पे। काफ़र पोयां अटकल सां माण्हू पंहिंजा वठी करे मुसलमाननि ते हमले करण वारा आहिनि। हज़रत उमर सलाम वराए फरमाइनि था, दा मां नमाज़ बि पढ़ी रहियो हुउसि पर मुसलमाननि जे लश्कर ते बि मुंहिंजी नज़र हुई। काफ़रनि पुठियां हमलो पे कयो, मां सारिये खे बेदार कयो, या सारियतल जबल, ओ सारिया पोए पासे ख्याल कजा, दुश्मन जबल ॾांहुं चई थो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो आवाज़ बि पहुची वियो, सारिये हमलो दुश्मन ते कयो। अव्हां खे मुबारक हुजे, मुसलमाननि जो लश्कर कामयाब थी वियो। साहबी ख़ामोश थी विया, कहीं ईअं बि एतिराज़ कोन कयो, साईं तूं मदीने में 125 कोह 250 मैल, तोखे कीअं ख़बर पई? कंहिं बि एतिराज़ कोन कयो, सभु ख़ामोश थिया। उहो लश्कर इस्लाम जो महीने सवा महीने या 2 महीननि खां पोइ वक़्त ते जंहिंमहिल मदीने आयो त अमल हवाल वरितो, ॾियो ख़बर लड़ाई कीअं थी। हाणे सिपाह सालार सारियो, हज़रत सारियो हवाल थो ॾे, जंग पे कईसे। लड़ाईअ जे दौरान ओचितो ओचितो मूंखे कननि ते आवाज़ पियो, या सारियतल जबल। मां आवाज़ सुञातो त अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो आवाज़ हो। पोइ मां हुन जे आवाज़ ॾे तवजो ॾिनो, मूंखे चवे पियो त जबल ॾे निहार, जबल ॾे निहार। मां जो तवजो खणी कयां त हाओ दुश्मन जबल जे पोयां हमलो पियो करे। पोइ अल्लाह जे फज़ल सां असां होशियार थी वियासीं। अमीरुल मोमिनीन जे चवण ते असां पोइते हमलो कयो, अॻियां बि भॼी विया, पोयां बि भॼी विया। अल्लाह असांखे जुमे जे ॾींहुं कामयाबी अता फरमाई। कहिड़ो टेलीफोन हो, कहिड़ी टेलीविज़न ही, कहिड़ो राबतो हो, उहा शइ कहिड़ी ही जो उमर फारूक मदीने में 250 मैल ते ॾिसे बि थो, आवाज़ पुॼाए बि थो, वरी कमाल ॿुधण वारे जो ॿुधे बि थो, वरी उन जूं हिदायतुनि ते अमल बि करे थो पियो। इहो सॼो कमाल आहे विलायत जो। इहो छाजो कमाल आहे? जॾहिं अल्लाह जे बाने खे विलायत नसीब थींदी आहे त हुन जे लाइ मुफ़ासिला, हदूं, शर्त, शुरूत, दुनिया जो क़ैद, क़ुयूदात वग़ैरह सभु ख़तम थी वेंदा आहिनि। इहे क़ैद, शर्त, वास्ता तोसां मूंसां आहिनि, अल्लाह जे प्यारनि सां आहिनि ई के न के। इन जे लाइ वरी हदीस खां पोइ वरी क़ुरान ॿुध भला, हदीस खां पोइ वरी सलात पर त ॿुधाए। बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मां तव्हां खे मुंड में ई अर्ज़ु कयो आहे त अल्लाह जो नबी पहिरीं वली हूंदो आहे, पोइ नबी थींदो आहे।
पहिरीं छा हूंदो आहे पोइ हुनखे ख़ुदा नबूअत अता फरमाईंदो आहे। माना नबी नबी बि हूंदो आहे, वली बि हूंदो आहे। वली ख़ाली वली हूंदो आहे, लेकिन नबी नबी बि हूंदो आहे, वली बि हूंदो आहे। हाणे क़ुर पाक ॿुध, हज़रत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ क़ुर थो फरमाए गुदुव्वुहा शहरुन व रवाहुहा शहरुन। अल्लाह जे ज़ात सुलेमान खे एॾी त कंट्रोल ऐं हुकूमत अता फरमाई हुई, हवा हुन जे कंट्रोल में हलंदी हुई। पोइ जे तख़्त खे चवे त हाय हवा मुंहिंजो तख़्त खण, त सुबुह जे रुगो नेरनि वारे टाइम ते उहा हवा एतिरे मुफ़ासिले ते वेंदी जो महीननि में पंधु मस करे सघिजे। हवा तेज़ रफ़्तारी सां हले, आस्ते हल त आस्ते हले, तेज़ हल त तेज़ हले, थधी हल त थधी थिए, गरम थी त गरम हल, मोतदिल त मोतदिल। अल्लाह सी फरमाए थो क़ुर में त मां नबीअ जे हवा ताबियो करे छॾी। मर्ज़ी जो मालिक आहे। क़ुर पाक में अचे थो त सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजो लश्कर वठी हाणे वञे पियो। सुलेमान अलैहिस्सलाम लश्कर वठी वञे पियो पंहिंजे पंध सां दग सां। ऐं मुंहिंजा अल्लाह ताला जो क़ुर थो फरमाए सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात रवानो थियो आहे। 25 मैल परे अञा सुलेमान आहे। सलात बुलंद आवाज़ आहे। 25 मैल अञा परे आहे। हिकिड़ी वादी ही जंहिंजो नालो हो वादियुन नमल, इलाइक़ो हो वादियुन नमल। किविलनि जी किविलियूं, कीली सम्झो था माकोड़ी नंढड़ी थींदी आहे, ॾिठी अथव? रिढ जहिड़ी थींदी हूंदी। हा रिढ जहिड़ी कान्हे, भला कुकड़ जहिड़ी आहे न, झिरकी जहिड़ी आहे अञा नंढी आहे। मच्छर जहिड़ी आहे, मच्छर जहिड़ी थी सघे थी। 25 मैल परे सुलेमान अलैहिस्सलाम आहे। उहा किविली थी चवे ओ किविलिया जल्दी कयो, मां तव्हांजी मलका आहियां, मां तव्हां किविलनि जी सरदार आहियां, पर जल्दी कयो उदखुलू मसाकिनकुम, जल्दी जल्दी तव्हां पंहिंजे बिरनि में हलियो वञो। सुलेमान अचे थो लश्कर समेत मता। सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर तव्हांखे चीथाड़े वञे। सुभान अल्लाह। उहो 25 मैल परे किवली उते चयो त मुंहिंजा अदा क़ुर थो फरमाए फतबस्सम दाहिकम मिन क़ौलिहा। अल्लाह जे क़ुर पाक फरमायो त 25 मैल परे सुलेमान अलैहिस्सलाम जे कन ते उन किवलीअ जो आवाज़ पियो आहे। अल्लाह जो नबी खिली थो जे। फतबस्सम दाहिकम मिन क़ौलिहा। उन किवलीअ जे इन चवण जे करे त सुलेमान अचे वठो मता चिथाड़े वञे। अल्लाह जे नबी खिली ॾिनो। जो खिली ॾिनई त लश्कर वारनि चयो छो था खिलो? चई किवली थी चवे पंहिंजे साथियाणनि खे त बिरनि में लॻो मता सुलेमान लताड़े मां अल्लाह जो नबी आहियां, मूंखे ख़ुदा आदिल करे मोकिलियो आहे, मां ज़ालिम न आहियां जो कंहिंखे चिथाड़ियां। अल्लाह जे नबी 25 मैलनि तां किवलीअ जो आवाज़ ॿुधो। अॼुकल्ह साइंस उरूज ते आहे, कंप्यूटर निकिता आहिनि, टेलीविज़न निकितियूं आहिनि, हे डिशूं निकिरी पयूं आहिनि, अलाए किथे दुनिया वञी पहुती आहे। पर अॼु ताईं अञा कंहिं बि अहिड़ो आलो ईजाद कोन कयो आहे जो किवलीअ जो आवाज़ ॿुधी सघे। दुनिया खे चैलेंज आहे, अफ्रीका वारनि खे, अमेरिका वारनि खे, बर्तानिया वारनि खे। किवली ॻाल्हाए, किवलीअ जो आवाज़ को टेप करे ॾेखारे, उनखे वरी वॾो करे ॾेखारे, ॿुधाए त किवली छा थी चवे। दुनिया तरक़ी ते आहे, पर कंहिंखे बि किवलीअ जे आवाज़ जी ख़बर न आहे। लेकिन वाहिदुल क़हार जो क़ुर थो चवे त मुंहिंजे नबी 25 मैलनि तां किवलीअ जो आवाज़ ॿुधो। इहा कंहिंजी ताक़त आहे? ॾाढे जो कंहिंजी ताक़त आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां अहले सुन्नत वल जमाअत जा सही अक़ीदे वारा आहियूं। असांजो बुनियादी अक़ीदो आहे त हर बाने खे ख़ुदा कमाल ॾींदो आहे। उहो सभु का ताक़त अल्लाह जी आहे, बाने जी न आहे। पर जॾहिं बाने खे मिलंदी आहे त पोइ चइबी आहे त ख़ुदा जे वलीअ जो कमाल आहे। अल्लाह जे वलीअ खे इनाम मिलियो आहे, अल्लाह जे वलीअ खे अता थी शइ आहे। अल्लाह जा वलीअ करे ॾेखारींदा आहिनि। हाणे वरी हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, वरी निमाज़ जो बि टाइम थो थिए। सलात पर त ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व आलिहि वसल्लम।
ॻाल्हि पे हली पीरान पीर जी कंहिंजी पे हली अबा हिकिड़े मौलवी साहब मूंखे चयो सुलेमान अलैहिस्सलाम वारो वाक़ियो मां हिकिड़े हंधि बयानु कयो मूंखे चए साईं असुल में इहो जेको किवली न आवाज़ कयो हो ऐं सुलेमान अलैहिस्सलाम ॿुधो हो इहो सुलेमान जे ॿुधण जी ताक़त कान्हे छो भला मौलवी साहब चई अलाह साईं हवा खे चयो हवा खे त इहो किवलीअ जो आवाज़ खणी अची सुलेमान जे कन में विझ पोइ सुलेमान जो कहिड़ो कमाल हो 25 सेल कोन ओ तो 25 मेलनि तां आवाज़ खॼी अची कन में पियो हेॾे लाउड स्पीकर जे ज़रिए तव्हां ते आवाज़ पहुचाइजे त अलाह इंतज़ाम कयो नबीअ जो कहिड़ो कमाल आहे मूं चयोमांसि मौलवी साहब अकुल कोन हुई ख़ुदा अकुल ॾेई हा त इहो एतिराज़ ई कोन करे सुलेमान अलैहिस्सलाम वटि त खणी हवा खणी आई भला किवलीअ खे कंहिं ॿुधायो त नबी थो अचे वियो ॻाल्हायो भा ॻाल्हायो किवलीअ खे कंहिं ॿुधायो सुलेमान वटि त हवा खणी आई अची हवा कन में ॿुधासि त किवली हीअं थी चवे पर भला किवलीअ खे कंहिं ॿुधायो मूं चयो हिकिड़े पासे नबीअ जे कन जो कमाल आहे ॿिए पासे हुन किवलीअ जे अख जो बि कमाल आहे जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जानवर आहे वली बि कोन्हे को माण्हुनि खे चक पाईंदी आहे पर अल्लाह खे ॾेखारणो हो त मां रब जेकॾहिं ईअं कयां त किवलीअ खे 25 मेलनि तो ॾेखारियां त ॾेखारे सघां थो जे 25 मेलनि तो नबीअ खे किवलीअ जो आवाज़ ॿुधायां त ॿुधाए सघां थो इहा कंहिंजो कमाल आहे चओ अल्लाह जे कुदरत जो कमाल आहे अल्लाह जी कुदरत चइबी नबीअ जो मौजज़ो चइबो वलीअ जी करामत चइबी यादि मां पहिरें जुमे ते चयो अल्लाह जी कुदरत चओ अल्लाह जी नबीअ जो वलीअ जी बस अल्लाह साईं जे हथां थिए त कुदरत जे नबीअ जे हथां थिए त मौजज़ो जे वलीअ जे हथां थिए त नबी करीम जी उहो मौजज़ो न आहे सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही अल्लाह ताला क़ुरान में फरमायो त नबी करीम जी ज़ात लामकान ते अल्लाह जो दीदार करे आयो पर केतिरो टाइम रब तो फरमाए लैलम मिनल मस्जिदिल हराम रात जो तमाम थोड़ो हिस्सो आहे जंजीर भी हिलती रही बिस्तर भी रहा गरम नबी करीम जरी कमरे मां निकितो हो दरवाज़ो खोले त उन दरवाज़े खे हो कड़ो महबूब जिन मेराज करे मोटी आ त कड़ो अञा लुॾियो पे बिस्तर भी रहा गरम जंहिं बिस्तरे तां उथी विया हा उहो बिस्तरो अञा गरम पियो आहे जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम एक ही दम में सरे अर्श गए आए मोहम्मद महबूब से फरमाइन था मां मोटी आस त वुज़ू जो पानी हलियो पे बिस्तरो गरम हो कड़ो लुॾियो पे पर यार अर्शे मुअल्ला ते अल्लाह वटि मां मोहम्मद 18 वरिया रातनि जा गुज़ारिया 18 वरिया कड़ो लुड़ंदो आहे ॻाल्हायो 18 वरिया वुज़ूअ जो पाणी हलंदो आहे 18 साल बिस्तरो गरम रहंदो आहे ॻाल्हायो हे तो सॼे जहान खे ख़बर आहे मेराज में घणा साल साईं गुज़ारिया ॾाढे त चओ 18 साल वॾो अरसो आहे साईं ॿार ॼमे 18 साल बालग थी ॿार कढी विझे पीउ थी वञे सम्झो ना साईं हाणे 18 साल आका मथे गुज़ारे आया नबी करीम अलैहिस्सलाम जो इहो छा चइबो मौजज़ो छा चइबो ॾाढे चो छा चइबो अल्लाह जी कुदरत अल्लाह जी कुदरत नबीअ जो मौजज़ो पीरान पीर जुमे जे ॾिहाड़े वाइज़ पे कयो तक़रीर पे कई पोइ सुबुह हो या शाम ही या मंझंदि ही या जुमो हो या छा पर ख़ुतबे में पीरान पीर इहो मौजज़ो नबी साईं जो ॿुधायो गौसल आज़म इहो मौजज़ो ॿुधायो त मुंहिंजो आका मथे वियो 18 वरिया गुज़ारे मोटी आयो त कड़ो बि लुॾियो पे वुज़ूअ जो पाणी बि हलियो पे बिस्तरो बि गरम हो महबूब जे गौसल आज़म जे इहा ॻाल्हि खे त दुश्मन त हुआ न साईं हिकिड़ो को काफ़र बीठो हो भर में ॿुधी ॿुधी चई मुस्लमाननि जा पीर एॾा कूड़ त न हण एॾा कूड़ ईअं खणी पंहिंजे नबी खे पढ़ायो था 18 वरिया मथे गुज़रिया हेठि कड़ो बि लुॾियो पे पीरान पीर फरमाए त बेवकूफ़ अल्लाह जी कुदरत आहे जे न अकुल में ॻाल्हि कान थी अचे बाबा ख़ुदा जी कुदरत आहे
कुदरत दिमाग़ में न ईंदी आहे। जे कुदरत दिमाग़ में अचे त पोइ कुदरत कुदरत ई न आहे न सही। चई न ईअं कोन थींदो। गौसल आज़म फरमायो जेकॾहिं ईअं न थींदो त अल्लाह उहो ताक़त वारो आहे जो तोखे बि करे ॾेखारींदो। अल्लाह साईं तोखे बि करे ॾेखारींदो। चई हा हा मूंखे थो करे ॾेखारे। ख़ैर उतां रवानो थियो। पीरान पीर पंहिंजे वाइज़ में लॻो पियो आहे। दिलि में ख़्यालु कई त का भाॼी भाॼी खाऊं, का मानी मानी पचाइजे। मार्केट मां जो लॻियो त मच्छी पई हुई। चई वठी वठी वञा, ॾाढी सुठी ताज़ी आहे। मच्छी ख़रीद कई। ज़ाल खे चई हे मच्छी पचाए त मां हेॾो ॿाहिरि वेंदी अचां। तुंहिंजी मर्ज़ी। माई खट ते खणी मच्छी रखी, खट ते रखी। माई खयो ॿुहारो त ॿुहारो ॾियां, बोटी खानो सफ़ा कयां त पोइ मानी पचायां। माई ॿुहारो ॾिनो आहे। हे ॿाहिरि निकिरी कंहिं वाह में, कंहिं वाटर में, कंहिं नदीअ में, कंहिं नाले में टुॿी जो हणे ॿाहिरि जो निकिरे त मर्द आहे ई कोन, को माई थी वियो। दिलि में सोचई भेण हुयुसि त मर्द, पर हेॾे होॾे जाइज़ो जो वरितई त सॼो मुल्क ई मैदान लॻो पियो आहे। हैरत में अची वियो। आहे ज़ाहिर में मर्द, पर हाणे वरी ज़ाहिर में फिरी वरी औरत बणिजी वियो। हेॾे वाझाए हेॾे वाझाए। ओचितो हिकिड़ो नौजवान रस्ते सां अची गुज़रियो आहे, घोड़े ते सवार आहे। हिन खे जो झंग में नौजवान औरत खे ॾिठई। चई अमड़ कई ही दुआ त ॻाढ़ी कुआर मिलंदई, रब झंग में ॾियारी आहे बिस्मिल्लाह। पंहिंजी पोती लाइ हिकिड़ी खणी ॿधायईंसि, ॿी मथे ते रखी घोड़े ते चाढ़े सिधो ॻोठ वठी आयो। मुला खे वठी निकाह पढ़ाए पताशा विरहाई। ख़ैर जो शादी थी। किताबनि करामत जन लिखियो आहे त उन औरत खे उन मर्द मां 7 ॿार ॼावा। घणा ॿार ॼावा साईं? ॾाढे घणा ॿार ॼावा? 7 ॿार ॼावा। हाणे से 2.5 साल जो वक़्फ़ो रखो त 7 सालनि जो केतिरो 7 अढायो अलाए किथे वञी पहुतो। हाणे पौड़ी थी वई। वरी हिकिड़े ॾहाड़े मुड़ुस खां मोकल वरितई त भला ॿाहिरां घुमी बेचा, वेंझी बेचा। जे वञ। वरी ॿाहिरि निकिती आहे। ॻोठ जे ॿाहिरां को वाटर आहे, उन वाटर ते टुॿी हणी वरी जो खणी ॿाहिरि निकिरे तो गॾूं बि पियो आहे, वटो बि पियो आहे, धोती कपिड़ा बि पिया आहिनि। साॻो मर्द जो मर्द। अरे हे छा थी वियो? सम्झो था? वरी साॻो मर्द। दिलि में सोचई त भॼां। लोटो खयई न खए, जहिड़ो भॼंदो बि वञे, पोइते बि निहारींदो वञे, मथां घोड़े वारो अचे। सोचो जरा, गौर कयो। घर जो पहुतो तो हा मच्छी खट ते पई आहे। मच्छी माईअ जे हथ में ॿुहारो आहे। मुड़ुस खे ॾिसी चई मुआ अध मां मोटियो आहे छा? तौड़ी कोन कई। जे तोखे ख़बर कान्हे का जेका मूंसां थी गुज़री आहे। हाणे हल त हलूं, ॿियो को तरीक़ो कोन्हे। मुस्लमाननि जे पीर गौसल आज़म जीलानी मूंखे चयो हो त अल्लाह करे ॾेखारींदी, सो मुंहिंजे अल्लाह करे ॾेखारियो आहे। हाणे ॿियो को तरीक़ो कोन्हे। हल त हलूं पीरान पीर वटि। मुस्लमान थियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्त जी किताब लिखनि था पिया। उहो पंहिंजा बच्चा वठी, पंहिंजो ख़ानदान वठी हज़रत पीरान पीर जी मस्जिद में आयो आहे। उते जो पहुचे त अञा वाइज़ हले पियो। गौसल आज़म जो अञा वाइज़ तक़रीर हले पई। अञा पीरान पीर जी परे खां नज़र पई आहे। हवाल हुन कोन कयो आहे। पीरान पीर ॾिसी फरमाइनि था ॾे ख़बर एतबार आई या न? छा फरमायूं? एतबार आई या न? चई सचो अल्लाह जो रसूल, सचो मुस्लमाननि जो दीन, सचो मुस्लमाननि जो नबी ऐं सचो मुस्लमाननि जो पीर अब्दुल कादिर जीलानी। अल्लाह अब इहे अथव अल्लाह जे वलियनि जूं ॻाल्हियूं। न को खुटण जूं, न को ख़तम थियण जूं। टाइम जुमे जो थी वियो आहे। अल्लाह साईं तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। नमाज जो टाइम पियो थिए। सुनो भला सलात पढ़े हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। माफ़ कजो छो त नमाज जो टाइम आहे मुक़रर। कॾहिं कॾहिं वरी 5 मिंट वधी वञनि त नाराज़ न थिजो। तो कॾहिं कॾहिं मां पाबंदी कंदो आहियां टाइम जी, पर हाणे 5 मिंट हिकिड़ा सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। जरा सोचींदा हलजो त क़ुरान
हदीस, असांजो मज़हब, इस्लामी किताब, अल्लाह वारनि जी तारीख़, इहे सभु इन ॻाल्हि जे मथां गवाहनि त करामात औलिया हक़ुन, अल्लाह जे वलियनि जूं करामतूं बरहक़ आहिनि। हिकिड़ो मज़हब आहे दुनिया में, उनखे चइबो आहे मुअतज़िलो। उनखे छा चइबो आहे? उहे अहले सुन्नत खां ख़ारिज आहिनि, उहे अहले सुन्नत वल जमात जे तरीक़े में न आहिनि। उहे न शिया, न सुन्नी, न वहाबी, न छा, विच में ॿियो मज़हब आहे मुअतज़िला आहिनि। उहे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक चवंदा आहिनि त करामत का शइ कान्हे, मोजज़ो का शइ कान्हे। एतिरे क़दुरु चवंदा आहिनि त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खां गुनाह थियो त काफ़िर थी वियो। हालांकि असांजो अक़ीदो आहे त गुनहगार गुनहगार आहे, काफ़िर न आहे। गुनहगार बख़्शिजी सघे थो, अल्लाह ताला हुनखे माफ़ करे सघे थो। करामत जो इनकार कंदा आहिनि मुअतज़िला। अहले सुन्नत वल जमात जो मसलक आहे त करामात औलिया हक़ुन, अल्लाह जे वलियनि जूं करामतूं बरहक़ आहिनि। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो ख़ुदा जो प्यारो वलीउल्लाह आहे, मुंहिंजा अदा जंहिंजूं एतिरियूं करामतूं आहिनि जो दुनिया में एतिरियूं कंहिं बि वलीअ जूं न आहिनि। दुनिया में जेतिरा बि ख़ुदा जा वली थी गुज़रिया आहिनि, उन सभिनी जूं करामतूं हिकिड़े पासे, हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी करामत हिकिड़े पासे, पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरका जी इहा बि करामत हूंदी हुई जो बिना स्पीकर जे लखनि जे मजमे में वाइज़ कंदो हो। उन ज़माने में स्पीकर कोन हा। इहा करामत ही गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जो पाण जॾहिं वाइज़ कंदा हा त जेको आवाज़ मुंड वारा ॿुधंदा हुआ सो छेड़े वारा साॻे सूरत में ॿुधंदा हुआ। ऐं गौसे पाक जी इहा बि करामत हूंदी हुई त जेकॾहिं वाइज़ में, महफ़िल में, कचहरी में बेदीन ईंदो हो त गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वाइज़ मां उथंदो हो तो दीनदार बणिजी वेंदो हो। हुन में जेके बि बुछड़ियूं आदतूं हूंदियूं हुयूं, ज़ानिया त ज़िना खां तौबा करे वेंदो हो, चोर आहे त चोरी खां तौबा करे वेंदो हो, शराबी आहे त शराब खां परे थी वेंदो हो। यानी जेका बि बुराई हुन वटि हूंदी हुई, गौसल आज़म जी करामत हूंदी। महफ़िल में अचण खां बाद में हुन मुंहिंजा अदा का बि बुराई हुन में न रहंदी हुई, उहे सभु जूं सभु बुरायूं बदिलजी वेंदियूं हुयूं। ऐं अल्लाह जे वलीअ जे सोबत में एतिरो असरु हूंदो हो जो लखनि जे तादाद में गौसल आज़म जीलानी मजूसी मुस्लमान बणाया, यहूदी मुसलमान बनाया, ईसाई मुसलमान बनाया। हिकिड़ो ईसाई आहे हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात बाबरका जी ख़िदमत में चैलेंज थो करे, दुरूद पढ़ते आ ॻाल्हि पूरी करे छॾिया। वरी ॿियो दफ़ो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व सल्लम। ऐ पीरान पीर, अहां था चओ त असांजे नबीअ जो शान मथे आ, पर मां थो चवां असांजे नबीअ जो शान मथे आ। जे छो? जे असांजो नबी तौरेत पढ़ियो आयो, अहां जे नबीअ खे क़ुरान जिब्रील पढ़ायो। सम्झो था अलाए न? असांजो नबी मां जे पेटा आयो त तौरेत पढ़ी आयो। ऐं असांजो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम मां जे पेटा आयो, चई इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया, मूंखे ख़ुदा ताला नबी बणाए मोकिलियो आहे, किताब ॾेई मोकिलियो आहे, इंजील जो मालिक आहियां, हाफ़िज़ हो इंजील जो। अव्हां जे नबीअ खे 23 साल क़ुरान लहंदो हुयो, आयतूं आयतूं थींदियूं, जिब्रील ॾसींदो हो। तंहिंजे करे अव्हां जे नबीअ खां असांजे नबीअ जो शान मथे आहे। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला ने फरमाइनि था, नबीअ जी ॻाल्हि न कर। अॼु बगदाद जे शहर में फलाणे मोहल्ले में फलाणी औरत खे पुटु ॼमंदो, मां तोखे वठी थो हलां, तोखे अल्फ लाम खां वन्नास ताईं क़ुरान सॼो ॿुधाईंदो। असांजे नबी जी थो ॻाल्हि करे, असांजे नबी सां मुक़ाबिलो थो करे। मूंखे ख़बर आहे बगदाद जे फलाणे मोहल्ले में, फलाणी गलीअ में, फलाणे जे घर में फलाणी औरत खे पेटा हमल आहे, ॼमंदुसि बि पुटु। छा ॼमंदो? मूंसां गॾिजी हल, मथो था हली बीहूं। नंढड़ो ॿारु ॻाल्हाईंदो कोन्हे, पर मां अल्लाह जो वली हुनखे चवंदुसि ॻाल्हाईंदो, तोखे सॼो ख़ुदा जो क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो। असांजे नबी जी ॻाल्हि न कर, असांजे नबी जे ग़ुलामनि खे वॾी ताक़त आहे। ईसाई चो इहे कोन थींदो। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला रवानो थियो आहे, हज़ारनि जे तादाद में ईसाई गॾु थिया आहिनि। उते पहुता, ॿार वाकई उन टाइम ते ॼाओ, गुस्ल करायो वियो, ॿारड़े खे कपिड़ा पाता पाराया विया। पीरान पीर फरमा ॿार मूं वटि खणी अचो। गौसल आज़म जे आॾो आंदऊं, पीरान पीर रहमतुल्लाह जे हथ तिरीअ ते सीने ते हथ रखियो आहे।
पाण फरमाइनि था ओ नंढड़ा ॿार, उहो अल्लाह जेको ज़मीन मां दाणा पैदा कंदो आहे, उहो अल्लाह जेको आसमान मां कतरा हेठि वसाईंदो आहे, उहो अल्लाह जेको किने पाणीअ मां इंसान जी सुहिणी सूरत बनाईंदो आहे, उहो अल्लाह जंहिं पंहिंजे नबीअ ते क़ुरान नाज़िल कयो आहे। मां तोखे अल्लाह पाक जे इज़्न सां चवां थो तूं क़ुरान पढ़। पीरान पीर जो हथ सीने ते आहे, नंढड़े ॿार क़ुरान जी तिलावत शुरू करे ॾिनी आहे। ॿार ॼावला नंढड़ो ॿार आहे, अल्लाह जे क़ुरान खे फसीह लफ़्ज़ में पढ़ंदो रहियो आहे। मुंहिंजा अदा हुन ॿ टे सीपारा पढ़िया, अञा तिलावत जारी ही। ईसाईअ जी दिलि भरिजी आई, चवण लॻो पीरान पीर इन खां वधीक ॿियो कहिड़ो मुइज़ो आहे। मूं ईसाई मज़हब छॾियो, मां मुस्लमान थियो था। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो अल्लाह जे वलियनि जी करामत हक़ आहे। चओ अल्लाह जे वलियनि जी करामत हक़ आहे। खुदा ताला शल तव्हांखे असांखे औलिया अल्लाह जो अदब नसीब फरमाए। औलिया अल्लाह जे तरीक़े ते जीआरे, औलिया अल्लाह जे तरीक़े ते मारे, औलिया अल्लाह वारो मसलक खुदा असांखे नसीब फरमाए। अल्लाह जा प्यारा आहिनि, इन अल्लाह जे प्यारनि वारो तरीक़ो सच अथव। जो कुझु बि अल्लाह जे बाननि असांखे ॾिनो आहे उहो बिल्कुलु बरहक़ आहे। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन। ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं जेके मां अल्लाह जा सचा बाना आहिनि उन्हनि जी सोबत अख़्तियार कयो। अल्लाह सी फरमाए थो वकूनू मा सादिकीन, मुंहिंजनि सचनि बाननि जी सोहबत अख़्तियार कयो। छो त जेको न सचे जी सोहबत अख़्तियार कंदो आहे सो बि सचो थी वेंदो आहे। आम चवणी आहे न त कारो बद कमरे सां रंग न मटींदो त आदत ज़रूर मटींदो। अल्लाह वारे जो इहो ई त असर हूंदो आहे न, जो जंहिंजे मथां तवजो कंदो आहे हुनजे बुराईअ जी पाड़ पटे हुनजे क़ल्ब में नेकी विझी छॾींदो आहे। उहो हमेशह हमेशह नेक ऐं सालिह हूंदो आहे। दुआ कयो ख़ुदा ताला असांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए, हर मुस्लमान जूं ख़ुदा मुश्किलातूं आसान फरमाए। औलिया अल्लाह जे तरीक़े ते रब से जीआरे, औलिया अल्लाह जी सची मोहब्बत नसीब फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जय सुन्नत पढ़िया सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम।